हाय गाइस, हाय माण्हू, वेलकम बैक टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु जो वीडियो मुंहिंजे लाइ ॾाढो स्पेशल आहे छाकाणि त ऑगस्ट जो महीनो थो हले ऐं तव्हांखे ख़बर अथव पार्टीशन मुंहिंजे दिलि में ॾाढी इम्पॉर्टेंट जॻहि पकड़े वेंदी आहे। लास्ट ईयर बि असां पार्टीशन पाथ ब्रेकर्स हिकिड़ी सीरीज़ ठाही हुई जंहिंमें मां 7 ॼणनि सां मिली करे उन्हनि सां फ़ुर्सत में कचहरी कई हुई, ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं हुयूं। हिन महीने बि ऑफकोर्स असां पार्टीशन खे यादि कंदासीं। इहो महीनो स्पेशल आहे छाकाणि त कोरोना जे करे कोई किथे वञी न सघियो आहे, बट भॻवान जी ॾाढी महिर हुई। जीअं ई मां लंडन मां वापसि आई हुयमि 2 साल अॻु, उन महिल ताज़ो मूंखे आदिपुर वञण जो मौक़ो मिलियो हुयो। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी, 2 इंस्टीट्यूट्स आहिनि दुनिया में सिंधोलॉजी जा। सिंधोलॉजी माना सिंधी ते स्टडीज़, ओके, जेके रिसर्च थी रही आहे। हिकु इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आहे जामशोरो में, जेको अफिलिएटेड आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध सां, एंड ॿियो आहे इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी आदिपुर में। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी 1989 में इस्टेब्लिश थियो। मां बि 1989 में ॼाई आहियां, त मूंखे लॻे थो भॻवान जो गिफ्ट आहे मूंखे। एंड जेको इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जामशोरो में आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध सां अफिलिएटेड, उहो 1962 में इस्टेब्लिश थियो। त इहे 2 मेजर इंस्टीट्यूट्स आहिनि इन द होल वर्ल्ड, सॼे दुनिया में, जेके सिंधी स्टडीज़ खे वधाए रहिया आहिनि, बचाए रहिया आहिनि, ऐं जिन खे बि सिंधी स्टडीज़ लाइ कुझु बि रिसर्च करणी आहे, हेल्प खपे, इन्हनि इंस्टीट्यूट्स उन्हनि माण्हुनि खे जाम हेल्प कई आहे। मूंखे आदिपुर वञण जो मौक़ो मिलियो। इन इंस्टीट्यूट सां गॾिजी करे, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी सां गॾिजी करे, साहित्य अकादमी हिकिड़ो 2 डे सेमिनार कयो हुई एंड आई वॉज इनवाइटेड पंहिंजो पेपर प्रेज़ेंट करण लाइ। उन चक्कर में मां उते वई हुयमि, बट मां सोचियो उनखे हिकिड़ी रिसर्च ट्रिप ठाहे छॾियां। असां हलूं था थोरो पुठियां वक़्त में। 2018 25 ऐं 26 नवंबर 2018 ते इहा कॉन्फ्रेंस हुई, सेमिनार हुयो 2 ॾींहंनि जो। त मां 23 खां 30 नवंबर इन हिकु हफ़्ते लाइ वियमि आदिपुर। ऑफकोर्स 1 ॾींहुं वञण में 1 ॾींहुं अचण में हली वियो। उनखां पोइ बचा पूरा 6 ॾींहं। 6 ॾींहंनि मां 2 ॾींहं सेमिनार हुयो, बाक़ी 4 ॾींहं मां हुते हुयमि। इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी मुंहिंजे लाइ मंदिर आहे। मां एॾी चरी आहियां सिंधी स्टडीज़ जे कॾहिं, एंड मूंखे जाम वणंदो आहे रिसर्च करणु, पढ़ाई करणु, माण्हुनि सां मिलणु, उन्हनि जूं आखाणियूं ॿुधणु, स्पेशली स्कॉलर्स एंड रिसर्चर्स। एंड मूंखे ईअं लॻंदो आहे कि मां मेंटली 80-90 साले जी आहियां। मूंखे वेही करे वॾनि माण्हुनि जूं आखाणियूं ॿुधणु वणंदियूं आहिनि। वॾा माण्हू माना ईअं स्टैचर वाइज़ वॾा न, एज वाइज़ वॾा। के ॼणा मूंखे चवंदा आहिनि तूं हिकिड़ी ॿुढी माई आहे, सॼी देरि ॿुढनि सां ई वेठी हूंदी आहे, ऐं मूंखे उहो कॉम्प्लीमेंट लॻंदो आहे, ओके। एंड आदिपुर में मूंखे ओ माय गॉड घटि में घटि 15-20 माण्हुनि सां मां मिलियमि, सुठी तरह वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। एंड उन महिल जेको असां इंटरव्यूज़ रिकॉर्ड कया हुया, पहिरियों ई थी चवां, मूंखे माफ़ु कजो, उन महिल कैमरा जो एॾो अकुल न हूंदो हुयो सुठो, त फुटेज ठीकु ठाकु अथव, बट जेको कॉन्टेंट आहे, जेको असां ॻाल्हायो आहे, उहो ॾाढो ज़बरदस्त अथव। त हिन महीने खे पार्टीशन सीरीज़ खे मां आदिपुर खे समर्पण थी कयां, बिकॉज़ आदिपुर माना इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी मुंहिंजे लाइ। एंड मूंखे आदिपुर शहर बि जाम वणियो, ॾाढो नंढो शहर आहे, ॾाढो पीसफुल शहर आहे। एंड मां बॉम्बे लंडन एॾी फास्ट लाइफ जीअण जी आदत आहे, त मूंखे ईअं लॻो ओ माय गॉड, ओके, काम डाउन भावना, थधी थी, सभु हिते आराम सां थो थिए। हुतां हवा पाणी ॾाढो सुठो हुयो। एंड जेके इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा मेन माण्हू आहिनि, चीफ जेके टीम में आहिनि, उहे सभु हुते हिकिड़े मलीर में रहंदा आहिनि, ओके। त इट्स लाइक अ कॉम्प्लेक्स, कंपाउंड कॉम्प्लेक्स, सभिनीनि खे हुते घर आहिनि। एंड मूंखे बि मलीर में रहियाऊं गेस्ट हाउस में उन हिकु हफ़्ते लाइ। एंड सची में मूंखे ईअं लॻो कि ज़िंदगी सफल थी वई। त हिन महीने मां जेके आदिपुर में वीडियोस शूट कया हुया मुंहिंजे टीम सां, जेके ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं हुयूं, जिन माण्हुनि सां मिलियूं, उन्हनि 4-5 ॾींहंनि में जेतिरो थी सघियो हुयो शूट कयो हुयो। निंढू घटि, बैटरीज़ जो प्रॉब्लम हुयो, कॾहिं ऑडियो रिकॉर्डिंग जी तकलीफ़ हुई, माफ़ु कजो तकलीफ़ुनि लाइ, बट उहे कचहरियूं असां तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। उहो जेको 2 ॾींहंनि जो सेमिनार हुयो साहित्य अकादमी एंड इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो गॾिजी करे, उहो हुयो प्रिजर्वेशन ऑफ सिंधी लिटरेरी एंड कल्चरल हेरिटेज इन इंडिया ते। ऑफकोर्स मां सिंधी सिनेमा ते ॻाल्हायो। हाणे असां तव्हांखे केरनि माण्हुनि सां राब्तो कराईंदासीं इन सीरीज़ में। मां तव्हांखे फटाफट 1 मिंट में ॿुधाइण जी कोशिशि थी कयां।
इन सीरीज़ जो पहिरियों वीडियो हूंदो, ऑफकोर्स हे त इंट्रोडक्शन वीडियो आहे, पहिरियों वीडियो जेको असां विझंदासीं उहो हूंदो इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जो टूर। ओके, त इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी अंदरां कीअं लॻंदो आहे, उन्हनि जो एग्ज़िबिशन हॉल जिते सभु डिस्प्ले में रखिया अथऊं सामान, उन्हनि जो रिकॉर्डिंग रूम, लाइब्रेरी, सेमिनार हॉल। बट सची ॿुधायां मूंखे न उते ईअं घर वांगुरु फील पई अचे। जेके एग्ज़िबिशन में पीसिस पिया हुया, कपिड़ा, असांजा पुरखनि जा बासण डिस्प्ले ते पिया हुया, माना मूंखे ईअं लॻे पियो कि यार बंदि छो थी थिए 6 बजे, मूंखे उते ई विहणो आहे, प्लीज़ विहणु ॾियो। एंड इट जेन्युइनली फेल्ट लाइक होम, छाकाणि त उते जेके माण्हू हुया उहे सभु सिंधी पिया ॻाल्हाइनि ऑफकोर्स, एंड एॾा हेल्पफुल इन नेचर में। एनीवे, त फर्स्ट वीडियो टूर अथव। उन खां पोइ असां तव्हांखे मिलाईंदासीं लक्ष्मी दादा सां। लक्ष्मी दादा इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डीन, डायरेक्टर, वॉट एवर यू से, जेकी हाईएस्ट पोजिशन आहे उन ते हुया चङनि सालनि ताईं। एंड हिज कॉन्ट्रीब्यूशन टू द इंस्टीट्यूट हैज़ बीन इमेंस। जाम उन्हनि महिनत कई आहे इंस्टीट्यूट लाइ। जंहिं महिल मां वयमि 2018 में, ही वॉज स्टिल द डायरेक्टर, बट लास्ट ईयर द डायरेक्टर चेंज्ड एंड आई विल कम टू दैट ऑल्सो। त लक्ष्मी दादा सां बि असां तव्हांखे मिलाईंदासीं। उन खां पोइ मां चंपा चेतनानी सां मिलियमि। ओ माई गॉड, शी इज़ फिनोमिनल। उन किताब लिखिया आहिनि, मूवीज़ में एक्टिंग कई आहे, जाम कमु कयो आहे, ऑलराउंडर छोकिरी आहे, आदिपुर में रहंदी आहे। एंड थैंक्स टू साहिब बिजानी दादा, मूंखे उन्हनि सां बि मिलणु मिलियो। छाकाणि त 2 ॾींहंनि जो सेमिनार हुयो, उहो बि ऑल इंडिया सेमिनार हुयो, त जाम राइटर्स एंड रिसर्चर्स आया हुया। इन करे मुंहिंजा वॾा भाउ हुया ॼेठो लालवाणी ऐं कलाधर मुतवा। इहे ॿई वॾियूं हस्तियूं आहिनि जिन सिंधियत लाइ जाम कमु कयो आहे। उन्हनि ॿिन्हिनि सां मां वेही करे राब्तो कयो। तव्हांखे हिकु लाइन में अगरि मां फटाफट ॿुधायां ॿिन्हिनि जे बारे में, त उहो इहो थींदो। ॼेठे लालवाणी सर 65 बुक्स खां मथे लिखिया आहिनि, PhD कई अथऊं लोक गीतनि में, माना फोक सॉन्ग्स में, बाल साहित्य आखाणियूं लिखियूं अथऊं, ड्रामाज़ में ड्रामाज़ जाम लिखिया अथऊं। एंड बेसिकली माना उन्हनि जो इंट्रोडक्शन ॿुधी करे ईअं 10-15 मिंट जो उन्हनि इंटरव्यू शुरू थियण खां मूंखे लॻे पियो ओ माई गॉड। एंड कलाधर मुतवा ऑन द अदर हैंड, बन्नी जेको कच्छ रीजन में आहे एरिया, उन जा फर्स्ट राइटर कंसिडर कया था वञी सघनि। बन्नी में उन्हनि जे करे ई अॼु लिटरेचर आहे, एॾो उन्हनि कमु कयो आहे। एंड अॼु बि मां उन्हनि सां फ़ोन ते ॻाल्हायो, एंड ही सो काइंड एंड सो वॉर्म एंड सो हम्बल। बनी रीजन ते कंहिं बि फोकलोर ते इन खां अॻु कमु न कयो हुयो। एंड उन करे उन्हनि हिकिड़ी संस्था सेटअप कई जंहिंजो नालो आहे बनी सिंध सेवा संघ। एंड उन संघ जे अंडर हो जाम सेमिनार्स कंडक्ट कंदा रहंदा आहिनि, रिसर्चर्स खे हेल्प कंदा आहिनि। एंड बेसिकली उन्हनि खे जाम अवॉर्ड्स मिली चुकिया आहिनि, जाम कमु कयो अथऊं। एंड आई फेल्ट अमेज़िंग इन्हनि ॿिन्हिनि खे गॾु विहारे करे इन्हनि जो इंटरव्यू वठण में। उन खां पोइ हीरो ठाकुर दादा, जिन सां मां पहिरियों बि मिली चुकी हुयमि, बट कुदरती वापसि मिली सघियमि इन सेमिनार जे चक्कर में। उहे दिल्ली में रहंदा आहिनि, बट हो इन सेमिनार में आया हुया। एंड हीरो ठाकुर दादा सां बि राब्तो थियो, उन्हनि सां बि मां ॻाल्हायो ऐं उन्हनि पंहिंजा वीचार ॿुधाया। बेसिकली ही इज़ अ मैन ऑफ मैनी टैलेंट्स। उन्हनि जाम कमु कयो आहे, हो RJ रही चुका आहिनि, रेडियो जॉकी। उन्हनि बि जाम किताब लिखिया आहिनि। उन्हनि हिकिड़े मैन्यूस्क्रिप्ट जे बारे में ॻाल्हायूं जंहिंखे सिंधीअ में दस्तख़त चइबो आहे, इफ आई एम नॉट रॉन्ग। दस्तख़त न, सॉरी, दस्तख़त। दस्तख़त माना सिग्नेचर, हे दस्तख़त न, हे मैन्यूस्क्रिप्ट आहे, दस्तख़त। बट उन्हनि सां बि ॾाढी सुठी कचहरी रही। बेसिकली मूंखे हर हिक सां ईअं जाम रिक्वेस्ट करे टाइम जो इहो करिणो पियो, स्लॉट उन्हनि जो। किन खे फ्लाइट पकड़णी हुई, किन खे टाइम न हुयो, के अॻियां पिया वञनि पंहिंजे रिसर्च करण लाइ। त जेतिरो थी सघियो आई मेट पीपल, उन्हनि खे रिक्वेस्ट कयो, उन्हनि सां राब्तो कयो। हीरो ठाकुर दादा खां पोइ मां तव्हांखे मिलाईंदीमांव सीमा गुरनानी सां। सीमा गुरनानी हरी दिलगीर साहब जा धीअ आहिनि। हरी दिलगीर वॉज अ वेरी वेरी एमिनेंट सिंधी पोएट। उन्हनि सिंधियत लाइ जाम कमु कयो। ऐं मुंहिंजा ॾाढा वॾा भाउ हुआ, सीमा दी सां वेही करे ॻाल्हाए सघियासीं असां। इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी में सीमा दी बि मेंबर आहिनि, कमु कंदा आहिनि, जाम ट्रांसलेशन्स कयो अथऊं, डिक्शनरी में कॉन्ट्रीब्यूट कयो अथऊं। एंड बेसिकली जाम सुठो वीडियो आहे उन्हनि सां गॾु। हरी दिलगीर साहब खे साहित्य अकादमी अवॉर्ड भी मिलियो। बेसिकली वॉज अ वेरी वेरी लाइक इंटेंस स्कॉलर मैन। नेक्स्ट असां मिलंदासीं 2 क्यूटी पाइस सां, हिकदमि प्रीतम वरियानी दादा एंड सतीश रोहिरा, बोथ 90+, 90 साल खां मथे वारी उमिरि वारा बि अॼु बि रोज़ सिंधोलॉजी में अची करे पंहिंजो रिसर्च कंदा आहिनि, कमु कंदा आहिनि। एंड उहा डेडिकेशन ॾिसी करे आई वॉज लाइक दिस इज़ वॉट आई वॉन्ट टू बिकम, मुंहिंजा इंस्पिरेशन आहिनि हो। उन्हनि ॿिन्ही सिंधियत लाइ जाम कमु कयो, बट द मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इज़ उहे ॿई फाउंडिंग मेंबर्स इन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा। इन्हनि ॿिन्ही पार्टीशन खां पोइ बि सिंध विज़िट कयो आहे। एंड
असां कोशिशि कई आहे कि जेतिरो असां तव्हां सां शेयर करे सघंदासीं उनजो ओतिरो उन्हनि जो इंटरव्यू ओतिरो रखियो आहे, बट उन्हनि सां मिली करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी, उन्हनि जूं आखाणियूं ॿुधी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी। एंड उन्हनि ॿिन्ही कॉन्स्टेंटली ईअं चवनि पिया तव्हां पंहिंजे लैंग्वेज जे बिना, तव्हां पंहिंजे आइडेंटिटी एंड कल्चर जे बिना छा आहियो, यू नो सुवाल अहिड़ा पिया पुछनि ना, आई वॉज लाइक ओ माई गॉड। तव्हांखे हुननि जो इंटरव्यू जाम वणंदो। उनखां पोइ असां तव्हांखे मिलाईंदासीं रितु भाटिया सां। अगेन थैंक्स टू साहिब दादा, मूंखे हिननि सां मिलणु मिलियो। रितु भाटिया इज़ अ फिनोमिनल वुमन। उन्हनि बिना हेयर मेकअप जे बंदोबस्तु हुअण जे बावजूदि बि सिंधी फिल्मुनि में कीअं कमु कयो आहे उहो पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो। एंड छाकाणि त मां सिंधी सिनेमा जे कॾहिं वधीक चरी आहियां, त जंहिं महिल कोई सिंधी सिनेमा वारो मूंखे माण्हू मिलंदो आहे न जंहिं कंहिं सिंधी फिल्म में कमु कयो आहे, त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। शी वॉज़ वन ऑफ देम एंड चंपा बि हिकिड़ा हुया। त रितु भाटिया पंहिंजा जाम एक्सपीरियंसिस शेयर कया, बट ऑल्सो पेसनि जे बारे में असां ॻाल्हायो, हेयर एंड मेकअप जे बारे में ॻाल्हायो, इमेज जे बारे में ॻाल्हायो, एंड इट वॉज़ जस्ट अ ब्यूटिफुल इंटरव्यू। उन्हनि खां पोइ मां तव्हांखे मिलाईंदीमांव माई फेवरेट दादा। मूंखे जाम दादा वणंदा आहिनि, ओके, सभु दादा मूंखे जाम वणंदा आहिनि। एंड आई हैव अ लॉट ऑफ ग्रैंड फादर्स इन द होल वाइड वर्ल्ड। साहिब बिजानी दादा। साहिब बिजानी दादा इज़ द करंट डायरेक्टर डीन ऑफ इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी। जेको टाइटल आहे उहो तव्हां कुझु बि था चई सघो, बट ही इज़ बेसिकली अ ह्यूमन विकीपीडिया। तव्हां सिंध सां, सिंधियुनि सां, सिंधियत सां कुझु बि रिलेटेड उन्हनि खां पुछो, उन्हनि खे वात ज़बानी यादि आहे, सॼो लतीफ़ साहब जो रसालो उन्हनि खे यादि आहे, गुरबाणी यादि आहे। बेसिकली उन्हनि खे एॾो मोह आहे किताबनि सां। एंड हो आर्किटेक्ट हुया बाय प्रोफेशन, बट सभु छॾे करे पंहिंजी लाइफ आदिपुर खे डेडिकेट कयूं एंड अॼु इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर आहिनि। मां तव्हांखे अखरनि में नथी ॿुधाए सघां हाउ ब्यूटिफुल माई आदिपुर ट्रिप वॉज़। मुंहिंजे लाइ जाम उहो अहम 6 ॾींहं हुया लाइफ जा, ऐं ॾाढी ख़ुशी थी। मूंखे हमेशह लॻंदो मूंखे वापसि वञिणो, महीनो 2 वञी रही, महीनो 2 हुते मां रहणु हली वञा बॉम्बे। इहो जेको स्ट्रेसफुल लाइफ आहे सभु छॾे करे मां हुते बसि रहणु वञा। आई डोंट नो उहो वक़्तु कॾहिं ईंदो, बट इन्हनि वीडियोज़ जे एडिट एंड इंट्रोडक्शन जे ज़रिए मां वापसि उहे सभु रीलिव कया। एंड थैंक्स टू कोरोना मूंखे इहो चांस थो मिले कि मां उहे सभु वीडियोज़ तव्हां सां शेयर कयां। प्लीज़ इहे वीडियोज़ ॾिसिजो। लास्ट में हिकदमि सीरीज़ जो लास्ट वीडियो हूंदो मुंहिंजे स्पीच जो, जेको मां उते सेमिनार ते ॾिनो हुयो। मूंखे न वणंदो आहे पंहिंजो जेको मां टॉक्स ॾींदी आहियां उहे विझणु ऐं पंहिंजी ईअं वॾाई करणु, पर मुंहिंजे एडिटर खे लॻो कि ॾाढो सुठो स्पीच आहे, त उन रिक्वेस्ट कई, सजेस्ट कई कि प्लीज़ असां विझूं। एंड एम लाइक ओके विझूं था। त लास्ट जेकी सीरीज़ जो वीडियो हूंदो आहे एंड थींदो आहे मुंहिंजे वीडियो सां। इन सीरीज़ जी शूट साहिब बिजानी दादा, लक्ष्मी खिलानी दादा, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जी सॼी टीम एंड साहित्य अकादमी जी टीम, जेके हुतां हेड इन साहित्य अकादमी जा, श्रीनिवास राव बि उहे हुते आया हुया, उन्हनि सां बि इंटरव्यू कयो, बट मां उहो पोइ विझंदीमांव। कृष्णा किम्भावने सर। बेसिकली इन सीरीज़ जो पुठियां चङनि माण्हुनि जो हथ आहे एंड आई एम सो थैंकफुल। 15-20 माण्हुनि सां मिलणु एॾे घटि टाइम में ऐं उन्हनि जा इंटरव्यूज़ शूट करणु जाम स्ट्रेसफुल हुयो, बट ॾाढो मज़ो आयो। उन ट्रिप ते ई मां हनी खिलवानी सां मिली हुअमि। मां हनी जा 2 वीडियोज़ विझी चुकी आहियां। जेकी छोकिरी आहे शहीद कंवर सिंधी फिल्म में कंवर साहब जो हिकिड़े छोकिरे जो रोल कयो हुई, एंड उनजो सिंधी एंड इंग्लिश इंटरव्यू 2 विझी चुकी आहियां। उते ई मां नंदिता भावनानी दी सां बि मिली हुअमि, जंहिं सिंध न मां लिखियो आहे। उन्हनि सां इंग्लिश एंड सिंधी इंटरव्यू शूट कयो, जेको ऑलरेडी विझी चुकी आहियां चैनल ते। एंड मोहन गिहानी सर जो बि डेज़र्ट लैंड टू होमलैंड वारो किताब जो वीडियो उते ई शूट कयो हुयो, बट इहे वीडियोज़ ऑलरेडी विझी चुकी आहियां। बट हिन आदिपुर सीरीज़ जे थ्रू मुंहिंजे आदिपुर शहर खे खोड़ प्यार आहे, गुजरात खे खोड़ प्यार, गांधीधाम खे खोड़ प्यार आहे। आई जस्ट लव कि जेके शहर आहिनि जेके सिंधियत खे बचाए वेठा आहिनि। आई होप त हिन सीरीज़ खे खोड़ प्यार ॾियो, छाकाणि त जाम महिनत लॻी आहे। एंड बिलीव मी, तव्हांजो वक़्तु वेस्ट न वेंदो। तव्हां इहो हर हिकु वीडियो ॾिसी करे यू विल लव इट। एंड ऑफकोर्स मां तव्हांजे कॉमेंट्स लाइ वेट कंदमि। प्लीज़ मूंसां अची करे कॉमेंट्स में ॻाल्हियूं ॿोलियूं कजो। मां जाम आतुर वेठी हूंदी आहियां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ कॉमेंट्स में। त महिरबानी करे चांहि, पकोड़ा, कोकी, पापड़ खणी वेझो। असां फुर्सत में हिक ॼणे सां ॻाल्हायो आहे एंड उहे वीडियोज़ विझंदासीं। एंड चैनल खे सब्सक्राइब कजो, ॻाढ़ो बटन दॿाइजो, घंटी पक वॼाइजो। आदिपुर खे खोड़ प्यार ॾिजो। इन सीरीज़ खे असांजी जाम महिनत लॻी आहे, बट ऑल्सो फाइनली 2 साल अॻु जूं आखाणियूं, 2 साल अॻु मां कीअं लॻंदी हुअमि, 2 साल अॻु मां कीअं ॻाल्हाईंदी हुअमि, उहो तव्हांखे ॾिसणु मिलंदो। एंड मिलो था असां इन सीरीज़ में थ्रू आउट। बाय बाय, टेक केयर।